नाज़रीन हाणे असां डिस्ट्रिक्ट आहे नंगर उन मां गुज़री रहिया आहियूं। नंगर जो शहर आहे, म्यूनसिपल कमेटी बि आहे, डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर बि आहे ऐं उन सां गॾु असां गिलगत मां निकितासीं। गिलगत खां पोइ हीउ जेको डिस्ट्रिक्ट आहे गिलगत शहर हुयो, गिलगत सूबो त आहे पर हिन जो जेको ज़िलो आहे नंगर असां नगर मां घुमी रहिया आहियूं। चो तरफ़ हरियाली हरियाली सावक ई सावक नज़र अचे थी। हर तरफ़ जबलनि जे मथां बर्फ़ ॼमियल ऐं ॿुधाईंदा त जबल जा वॾा बर्फ़ जा वॾा ग्लेशियर आहिनि। ऐं हिन वक़्तु नगर जो हीउ शहर आहे। आबादी गुथियल आबादी न आहे, आबादी तमामु परे परे आहे पर डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर आहे ऐं मथे जबल ते तव्हां मथां जबल ऊचा जबल ऐं तमामु घणी ऊचाईअ ते ऐं ज़बरदस्त सावक ई सावक, हर तरफ़ सावक ई सावक तव्हांखे नज़र अचे थी। ऐं ज़बरदस्त हीअ इलाइक़ा घुमण वारा आहिनि। हितां हमसा अचनि था त 20 किलोमीटर खां परे आहे।